सिंध जी तारीख़ ऐं सिंध जो इनकलाबी सच लिगारी साहब तुंहिंजे किरदार खे ख़तम करे छॾियो, ज़ीरो करे छॾियो तुंहिंजो किरदार। अॼु तव्हां ज़ीरो थी विया हिन नौजवान जे दिलनि में ऐं तारीख़ जे सिफ़नि में तव्हां वोड़ा साहब ज़ीरो थी विया। मुंहिंजा नौजवान साथियो, तव्हांखे हिते ॿियनि दोस्तनि या नसीहत कई आहे, तव्हां पास आउट कयूं था वञो हितां। तव्हांखे इहा नसीहत कई वई आहे त जॾहिं तव्हां पास आउट थींदव त पंहिंजे ॻोठनि ऐं झरनि झंगनि में क़ौमी फ़िक्र ऐं सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि पहुचायो। मां हुन सां गॾु हिकिड़ो इज़ाफ़ी अर्ज़ु तव्हांखे कंदुसि त तव्हां जंहिं तालीमी इदारे जे अंदरि पढ़िया आहियो, उन तालीमी इदारे जे अंदरि हिन महिल ताईं जी थींदड़ सियासत जे पोयां मुज़ाहिमत बीठल आहे। ऐं मां इहो तव्हांखे चवंदुसि त पंहिंजे ॻोठनि ऐं झरनि झंगनि में शहीद मुनीर चौजाणी जा ही लफ़्ज़ रूपले जे आवाज़ में पहुचायो त खीर थर जे पुठियां काई चिंगार आहे, जे ॿुधो था पिया त पोइ माठार छो, कन लाटार छो, अॼु त मंसूर मथां मौत मारीअ संदा, इहे थोरा बचा तुंहिंजे पिंजोर में शींहं थोरा बचा। अॼु त वाका कयो के धमाका कयो, अॼु त वाका कयो के धमाका कयो। हर ज़ंदार जी ऊंची दीवार खे हथ ग्रेनेड सां शहर ॾाहे छॾियो, मुल्क ॿाहे छॾियो, मुल्क ॿाहे छॾियो। देश जी तां ते जो ख़ैल बाह ते रत जी रांदि सां पंहिंजो पंहिंजो पसे कान घोली घुसे, कान घोली घुसे, कान घोली घुसे। छाकाणि त तव्हां ई असांजो दुश्मन मुहज़ब न आहे, तव्हां ई असांजो दुश्मन अफ़वाम तफ़हीम जी ॿोली कोन थो सम्झे। जेकॾहिं उहो सम्झे थो त ताक़त जी ॿोली सम्झे थो ऐं उनखे ताक़त सां मुंहं जवाबु ॾियणो पवंदो। ऐं तव्हां ई असां सभिनी खे इहो चवणो पवंदो त हा, जॾहिं जिते देश जे दंग ते चोटली चोटिजे, मूंखे मुंहिंजे क़बर मां बि कोठी ॾिजो, मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। तव्हां सभिनी खे हुन इनकलाबी आज़ादी जी रत रेती जंग में पंहिंजा नाला लिखाइणा पवंदा। ही कैनाल ऐं डेमू हिन क़ौमी ग़ुलामीअ जो, हिन समूरे वायुमंडल जो फ़क़ति हिकिड़ो जुज़ आहिनि। पर तव्हां ई असां सां सभ खां वॾो मसइलो तव्हां ई असांजे तशख़्ख़ुस जो आहे। सिंधी पंहिंजे ई वतन में, असां ई तव्हां पंहिंजे ई वतन में, पंहिंजे ई धरतीअ में 3 क्लास जा शहरी लिखिया वञूं। यानी तव्हांजे शहरनि में भारियो अचे थो त उनखे हुकूमती सहूलियतूं ऐं हुकूमती प्रोटोकॉल्स आहिनि। उनखे हिननि जो हथ ठोकियो कानून, उहो हथ ठोकियो कानून हिननि खे कानूनी तहफ़ुज़ ॾिए थो। ऐं असां जेके तारीख़ी बाशिंदा हिन ज़मीन ऐं धरतीअ जा आहियूं, उहे 3 नंबर जा शहरी आहिनि। इहो असां ई तव्हांजो बुनियादी मसइलो आहे, जे बुनियादी मसइले जो फ़क़ति ई फ़क़ति हल सिंध जी क़ौमी आज़ादी ऐं ही जेको 1940 जो कूड़ो ठाह कयो वियो, इन मुआहिदे जी मुकमल तौर ते इनकार ऐं मुकमल तौर ते इन मुआहिदे खे बनी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार जीअं सिंधु देश सां सभिनी खे ठाहिणो पवंदो। ऐं तव्हां सभिनी खे उन जे लाइ सिंधु देश जो नारो, सिंधु देश मुक़द्दर आहे, साईं जीएम साहिब बराबरि आहे, हरणो पवंदो। बाक़ी जेके ॿिया रस्ता ऐं ॿिया हल के रिफॉर्मिस्ट थियनि था, के असांखे रिफॉर्म्स वारो रस्तो ऐं तरीक़ो सम्झाइनि ऐं ॿुधाइनि था, या कुझु माण्हुनि खे इहो लॻे थो या कुझु माण्हुनि खे इहो महसूसु थिए थो त असां पार्लियामेंट में वञी, हिननि असेंबलियुनि में वञी को मसइले जो हल कढंदासीं, त मुंहिंजो मौजूदाना अर्ज़ु इहो आहे त मुजीबुर रहमान असेंबलीअ में वञी इलेक्शन खटी त हुनखे 30 लख माण्हुनि जी कुर्बानी ॾियणी पई ऐं 4.5 लख औरतुनि जी अज़मत तरी थी, उन्हनि 4 लख औरतुनि जी इज़त जी कुर्बानी ॾियणी पई। जेकॾहिं हाणे 50 साल गुज़रियो आहे, जेकॾहिं अञा तव्हांखे लॻे थो त इन रस्ते सां इनकलाब ईंदो त बराए महिरबानी पोइ 60 लख माण्हुनि जा कंध तयारु कयो ऐं 9 लख औरतुनि जो अज़मतूं तयारु कयो, उहे लुटजंदियूं। इन रस्ते सां पोइ इनकलाब ईंदो। जेकॾहिं असांखे एतिरा ई माण्हू शहीद कराइणा आहिनि, पोइ छो न अची असली इनकलाबी रस्ते ते बीहे ऐं दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिजे। हिन महिल बावजूद इनजे जो असां जी नेशनल मूवमेंट कमज़ोर हाल में आहे, पर दुश्मन
उन नेशनल मूवमेंट खां तमामु घणो ख़ौफ़ज़दा आहे। हीउ त हिकिड़ो नंढो मिसाल तव्हां ॾिठो, हीउ त हिकिड़ो नंढो ट्रेलर आहे त सिंध जे हिकिड़े तारीख़ी तालीमी इदारे जे अंदरि तव्हां असां शागिर्दनि खे गॾु थियणु नथो ॾिनो वञे। पर ही समूरी कानून साज़ी हाणे 30 नवंबर खां पोइ हिननि बिल पेश कयो आहे त तव्हां VPN इस्तेमालु नथा करे सघो। इस्लामी नज़रियाती काउंसिल CII, काउंसिल ऑफ इस्लामिक आइडियोलॉजी, उन फतवा ॾिनी आहे त VPN जो इस्तेमालु हराम। जंहिं महिल काबिज़ कुवतुनि जो महकूमनि जी इनकलाबी जदोजहद ते मुकमल अख़्तियार न हूंदो आहे ऐं उन्हनि खे मालूम थींदो आहे, उन्हनि खे पक थी वेंदी आहे त हाणे महकूमनि जी आज़ादीअ जी जंग असां खां ज़ोर थींदी थी वञे त पोइ उहे इन तरीक़े सां बौखलाहट जो शिकार थी वेंदा ऐं उहे इन क़िस्म जा अजीबो ग़रीब फ़ैसिला वठंदा। उन्हनि खे लॻे थो त VPN जे बैन थियण सां असां माण्हुनि जो या हक़ जो अज़ली आवाज़ या तारीख़ जो अज़ली आवाज़ बंदि करे सघंदासीं। ईअं कॾहिं बि कोन थींदो। हक़ जो आवाज़, तारीख़ जी सदा सिकंदर मक़दूनी बंदि न करे सघियो। उहा तारीख़ जी सदा हिते सिंध जे अंदरि मोहम्मद बिन कासिम बि बंदि कोन करे सघियो। ही हुनजी बाक़ियात आहे। ही मोस्ट जूनियर आहिनि हुननि जा। ही हाण वारा पाण वारा हमरा इहे हुननि जा मोस्ट जूनियर आहिनि। ऐं हिते उन्हनि जा असांजे मासिस में मोकिलियल आइडिया, उन्हनि जा ख़्याल, उन्हनि जी प्रोपगेंडा, उन्हनि खे लॻे थो त इहे समूरा हथ कंडा असांजा कामयाब थींदा। पर साईं GM साहिब पंहिंजी कंफाइनमेंट में, पंहिंजी नज़रबंदीअ में जेके किताब लिखिया अॼु ॾींहं ताईं उहे किताब हिननि तां ऐं असां समूरनि नौजवाननि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। इहो सबूत आहे त तव्हां ऐं असां हौसलनि जे बेसिस ते, तव्हां ऐं असां ईमान ऐं सचाई जे बुनियाद ते हिननि सभिनी खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर आहियूं। मुंहिंजा नौजवान साथियो, तव्हां सभिनी ते ऐं असां ते असां वटि का बि चॉइस न रही आहे। कंहिंखे इहो लॻंदो हुजे, कंहिंखे इहो महसूसु थींदो हुजे त असां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे मुंतखिब कयल कंहिं बि तरीक़े सां गुज़ारियूं, पर मां इहो अर्ज़ु रखां तव्हां ते त तव्हां ऐं असां ते जंग मुसलत थी चुकी आहे। ऐं जॾहिं महकूमनि ते जंग मुसलत थींदी आहे त उन वटि ॿियो को ऑप्शन कोन रहंदो आहे। वी हैव लेफ्ट विथ नो ऑप्शन। असां वटि ॿियो को ऑप्शन न रहियो आहे सवाइ पंहिंजे आज़ादी जे लाइ जदोजहद करण जो। जेकॾहिं अॼु तव्हां ऐं असां पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ जदोजहद कंदासीं त पोइ इहो मुमकिन आहे त असांजूं ईंदड़ नसलूं पंहिंजे दिल जे मुंतखिब कयल रस्ते सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। पर जेकॾहिं अॼु असां उन जदोजहद जो हिसो न थियासीं त असांजूं ईंदड़ नसलूं बि ईअं ई तारीख़ में लोड़ींदियूं रहंदियूं जीअं अॼु असां लोड़ियूं था। ऐं इहा उमेद कयूं था या इहो अरमान कयूं था त असांजा वॾड़ा के वॾा इनकलाबी क़दम खणनि हा ऐं का कॉस्ट पे कनि हा, का क़ीमत चुकाइनि हा त असां हिन महिल हिन कंडीशन में न हुजूं हा। त हाणे इहो वाज़ह थी चुको आहे त इहा कॉस्ट, इहा क़ीमत तव्हां ई असांखे अदा करणी पवंदी। असां वटि इन खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन न आहे। ऐं इहो सच हिननि 76 सालनि में हाणे साबित थी चुको आहे। केनालनि खां वेंदे कारू झर जी कटाई, सिंध जे अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी या हिननि जा हथ जा ठाहियल कानून अञा वधीक कानून साज़ियूं, अञा वधीक लुटमार, अञा वधीक फुर ही कंदा रहंदा जेसि ताईं असां ऐं तव्हां साईं GM साहिब जे ॿुधायल सिंध जे आज़ादीअ जे रस्ते ते मुकमल कमिटमेंट ऐं ईमानदारी सां नथा थियूं। तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी। GS संदेश, GS साईं GM साहिब।